दोस्तों अॼु फौज़िया सूमरो जो वॉल्यूम 1955 खणी आया हूँ ऐं हिन जो केॾो ख़ूबसूरत कलाम आहे। छो अचण बि छॾे वई, छो मिलण बि छॾे वई, ॿिए टे महीने भेरो करण बि छॾे वई, छो। ऐं इहो कलाम तव्हांखे ख़बर आहे त सिंध जो मशहूरु फ़नकार सिंधी गीतनि जो शहनशाह शमन अली मीराली बि चयो आहे। ऐं इहो कलाम जेको आहे इंडियन धुन ते आहे। कलाम तव्हां ॿुधो हूंदो। तू मेरी ज़िंदगी है, तू मेरी हर खुशी है। इहो कलाम इंडियन धुन ते आहे ऐं ही सिंधी साज़न ते आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त काफ़ी दोस्तनि कमेंट्स बि कया आहिनि ऐं उहे कमेंट्स बि शामिलु कयूं। उन खां पोइ तव्हांखे एल्बम जे बारे में ॿुधाईंदासीं। ऐं दोस्त पहिरीं दोस्त कमेंट्स कई आहे हाले पोटो सुलेमान। वॾी महिरबानी तव्हांजो पहिरियों नालो सम्झ में न आयो हो, हिन वक़्तु तव्हां नालो लिखी मोकिलियो आहे, वॾी महिरबानी। फारूक अहमद लिखियो आहे त 65 हैदरंद जो। पर 65 मौजूदु न आहे। 65 मौजूदु हुजे हा तव्हांखे ज़रूरु ॾेखारियूं हा। हिन खां पोइ हिकु ॿियो दोस्त आहे, उनजी कमेंट्स आहे, उहा कमेंट शामिलु कयूं। कमेंट्स आहे नेक मोहम्मद जी। नेक मोहम्मद वॾी महिरबानी ख़ुशि हुजो। तव्हां लिखियो आहे तमामु बहितरीनु अदा साईं, वाह साईं वाह। उन खां पोइ आहे वरी हेठों बि वाह साईं वाह। वॾी महिरबानी कमेंट्स करण जी, बेहद शुक्रगुज़ार आहियां। ऐं दोस्तो फौज़िया सूमरो जो ही ज़बरदस्त एल्बम आहे ऐं शायदि तव्हां ॿुधो बि हुजे हिकु ॿ कलाम, पर हिन कलामनि जे बारे में तव्हांखे सभु ॿुधाईंदासीं। ऐं प्रोग्राम जेको रखियो आहे उहो इहो ई आहे त तव्हां दोस्त जेके ॻोल्हींदा रहंदा उहो कलाम ऐं तव्हांखे ख़बर न पवंदी आहे त कहिड़ो एल्बम आहे ऐं कहिड़ा कलाम अथसि। ऐं प्रोग्राम रखियो इहो ई आहे त तव्हां दोस्तनि जी हेल्प कयूं ऐं तव्हांखे कलाम पढ़ी ॿुधायूं त हिन कैसेट में कहिड़ा कलाम आहिनि। सो काफ़ी दोस्त जेके ॻोल्हिनि था, यूट्यूब ते सर्चिंग कनि था ऐं हुननि इहो कलाम ॿुधो आहे छो अचण बि छॾे वई, छो मिलण बि छॾे वई। हाणे उन्हनि दोस्तनि खे ख़बर न हूंदी आहे इहो कलाम पसंदि बि आहे, अहिड़ा कलाम ॿिया ॿुधणु चाहियो था ऐं इन एल्बम जा ख़ासि करे कलाम तव्हां ॿुधणु चाहियो था त इन में कहिड़ा कहिड़ा कलाम आहिनि, ॿिया बि सुठा हूंदा। सो प्रोग्राम रखियो इन लाइ आहे त जीअं तव्हांजी हेल्प थी वञे। सो हिन जो पहिरियों कलाम जेको आहे उहो बिलाल ओठो जो कलाम आहे ऐं उहो तव्हांखे ॿुधायूं कलाम जा ॿोल आहिनि यार कूड़ो थी वियो। ऐं उन खां पोइ अफ़ज़ल सोलंगी जो कलाम आहे ख़ुदा करे शल तूं बि ॾुखियो ॾींहुं ॾिसे। ऐं उन खां पोइ आहे अली नवाज़ उॾराई जो कलाम आहे यो अरमान अथम। ऐं उन खां पोइ कलाम आहे ग़ुलाम अली ग़ुलाम हैदर जो कलाम आहे। कलाम तमामु बहितरीनु आहे। जानी मूंसां मिलण थो अची तूं। ऐं उन खां पोइ आहे बिलाल ओठो जी शाइरी आहे बुनियाद करे वियो जानी। उन खां पोइ आहे अफ़ज़ल सोलंगी जी शाइरी आहे, तमामु बहितरीनु कलाम आहे, ज़बरदस्त। मूं मिंथ कई जानी खे। उन खां पोइ आहे कलाम मुराद अली शाह जो कलाम आहे, तमामु बहितरीनु। कलाम जा ॿोल आहिनि ॾिठमि सारी दुनिया पर तो जहिड़ो हसीन न आहे। उन खां पोइ ॿियो कलाम आहे सिंध जो मशहूरु शाइर कासिर नवाज़ बेक़दरा जे अचींद मिलण। उन खां पोइ ज़ख़्मी जी शाइरी जेको तव्हांखे ॿुधायोसीं छो अचण बि छॾे वई, छो मिलण बि छॾे वई। त दोस्तो हाणे तव्हांखे जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु करे छॾींदा ऐं दोस्तनि ताईं शेयर कंदा जेके कलाम ॻोल्हींदा रहनि था। त अहिड़ा ई वीडियो तव्हांजे लाइ असां खणी ईंदासीं। तव्हां
कमेंट्स करे मूंखां कंहिं बि कलाम या कंहिं बि एल्बम जे बारे में पुछा करे सघो था। ऐं तव्हां कंहिं ॿिए फ़नकार जो वीडियो ॾिसणु चाहियो था त कमेंट ज़रूरु कंदा।